औज़ुबिल्लाहिमिनश्शैतानिर्रजीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। तमाम ॾिसण ऐं ॿुधण वारनि खे अस्सलाम वालेकुम। दोस्तों, असीं पंहिंजे पार्ट ऑफ स्पीच जो कोर्स खे वधाईंदे हिकु ॿी क्लास सां हाज़िर आहियूं ऐं हिन क्लास में असीं प्रोनाउन जा टे वधीक काइंड डिफाइन कंदासूं। पहिरीं क्लास में असां जेको आहे सो प्रोनाउन खे डिफाइन कयोसीं ऐं गॾोगॾु असीं जेको आहे सो पर्सनल प्रोनाउन खे डिटेल में डिफाइन कयोसीं। लेकिन हिन क्लास में असां जेको आहे सो रिफ्लेक्सिव प्रोनाउन, डेमोस्ट्रेटिव प्रोनाउन ऐं इनडेफिनाइट प्रोनाउन खे जेको आहे सो डिटेल में डिफाइन कंदासीं। लेकिन हिन क्लास खे स्टार्ट करण खां पहिरीं असांजी अवां सां हिकु गुज़ारिश हूंदी, जेकॾहिं तव्हां असांजे चैनल खे अञा ताईं नाहे सब्सक्राइब कयो त हींअर ई असांजे चैनल खे सब्सक्राइब करे छॾियो ऐं साथ ई बेल आइकन जे बटण ते क्लिक करियो त जीअं अव्हां खे असांजी नेक्स्ट अचण वारी वीडियो जी नोटिफिकेशन मिली सघे। जेकॾहिं तव्हांखे हीअ वीडियो पसंदि अचे या वरी तव्हां असांखे सपोर्ट करणु चाहो था, हिन सिचुएशन में तव्हां असांजी हिन वीडियो खे जेको आहे सो लाइक करे छॾियो ऐं लास्ट में तव्हां इहो ज़रूरु ॿुधाइजो त असांजी वीडियो तव्हांखे कीअं लॻी। इहो असांखे कमेंट करे ज़रूरु तव्हां ॿुधाइजो। त स्टार्ट कंदा आहियूं पंहिंजी अॼु जी क्लास खे। अॼु जी क्लास में असां जीअं त प्रोनाउन जा जेके आहिनि सो 8 काइंड आहिनि, त अॼु जेको आहे सो असां 3 वधीक काइंडनि खे डिफाइन कंदासीं ऐं पहिरीं असीं जेको आहे सो फर्स्ट काइंड खे डिफाइन कयोसीं। इन सां गॾोगॾु अॼु असांजी जेको आहे सो हिन क्लास सां 4 जेके आहिनि सो प्रोनाउन जा काइंड डिफाइन थी वेंदा इंशाअल्लाह ताला, ऐं बाक़ी जेके 4 प्रोनाउन जा काइंड रहंदा इंशाअल्लाह उन्हनि खे असीं नेक्स्ट क्लास में डिटेल में डिफाइन कंदासीं। त अॼु असां हिन क्लास खे स्टार्ट कंदा आहियूं काइंड नंबर 2 खां, यानी कि रिफ्लेक्सिव प्रोनाउन खां। इन खां पोइ असीं डेमोस्ट्रेटिव प्रोनाउन ऐं लास्ट में असीं इनडेफिनाइट प्रोनाउन खे डिफाइन कंदासीं। त स्टार्ट कंदा आहियूं पंहिंजी हिन क्लास खे। सभिनी खां पहिरीं असांखे इहो ख़बर हुए त रिफ्लेक्सिव प्रोनाउन कीअं ठहंदा आहिनि ऐं रिफ्लेक्सिव प्रोनाउन छा खे चवंदा आहिनि, इन्हनि खे कीअं ठाहिण जो तरीक़ो आहे इहो असां तव्हांखे ॿुधायूं था। इहो कुझु हिन तरीक़े सां ठहे थो: वी एड सेल्फ आर सेल्व्स विथ पर्सनल प्रोनाउन। त असांखे जेकॾहिं रिफ्लेक्सिव प्रोनाउन ठाहिणो आहे त या वरी असांखे जेको आहे सो रिफ्लेक्सिव प्रोनाउन जी पहचान करणी आहे त असां ॾिसंदासीं सेल्फ खे या वरी सेल्व्स खे, ऐं इहो असां जेको आहे सो एड कंदा आहियूं छा सां? पर्सनल प्रोनाउन खे। त हाणे असांखे इहो मालूम हुअणु खपे त पर्सनल प्रोनाउन छा आहे। इन जे मुतालिक़ जेको आहे सो असीं प्रोनाउन जी फर्स्ट क्लास में डिटेल में डिफाइन करे आया आहियूं त पर्सनल प्रोनाउन कहिड़ा हूंदा आहिनि। जेकॾहिं तव्हां असांजी उहो वीडियो नाहे ॾिठी त उनजी ऐं लिंक हेठि डिस्क्रिप्शन में तव्हांखे ॾेई छॾंदुसि, उते अमां हुन लिंक ते क्लिक करे असांजी उहो वीडियो ॾिसी सघो था। त अॼु असां हिन क्लास में तव्हांखे वरी बि ॿुधाईंदासीं त पर्सनल प्रोनाउन छा आहिनि। इन लाइ असां तव्हांखे ॿुधाईंदा आहियूं त पर्सनल प्रोनाउन छा आहिनि ऐं उन्हनि सां जेकॾहिं असां सेफ जो या वरी असां जेको आहे सो सेल्फ जो इस्तेमालु कंदासीं त असांजो रिफ्लेक्सिव प्रोनाउन कीअं ठहंदो। त स्टार्ट कंदा आहियूं। पर्सनल प्रोनाउन असां जाने ही आहे, शी आहे, इट आहे, आई आहे, वी आहे, दे आहे, ही आहे, हिम आहे, शी आहे, हर आहे, जेके आहिनि सो इन्हनि खे असीं चवंदा आहियूं पर्सनल प्रोनाउन। पर्सनल प्रोनाउन उहे हूंदा आहिनि जेके नाउन जी जॻह ते कमु अचनि या वरी नाउन जे बदिरां इस्तेमालु कया विया हुजनि, तंहिंखे असीं पर्सनल प्रोनाउन चवंदा आहियूं। त अॼु असां हिन क्लास में तव्हांखे रिफ्लेक्सिव प्रोनाउन में इहो चवंदासीं त जेके नाउन जे बदिरां कमु अचनि था उन सां अगरि जेको असां सेल्फ जो या वरी असां जेको आहे सो सेल्व्स जो इस्तेमालु कंदासीं उन खे असीं चवंदासीं रिफ्लेक्सिव प्रोनाउन। चलो इन्हनि खे असां एग्ज़ाम्पल में कंदा आहियूं। एग्ज़ाम्पल कुझु हिन तरह ते आहिनि, जीअं त ॾिसो माए जेको आहे असांजो पर्सनल प्रोनाउन नाउन आहे, त असां हिनखे छा कयोसीं? माए सेल्फ जो इस्तेमालु कयोसीं। इन खां अलावा इट सेल्फ, यूअर सेल्व्स, देम सेल्व्स, हिम सेल्फ। हाणे सवाल ही पैदा थिए थो त हिते 2 आहिनि, हिते बि यूअर सेल्फ आहे ऐं वरी हिते जेको आहे सो यूअर सेल्व्स आहे ऐं हिते वरी जेको आहे सो देम सेल्व्स आहे। त आख़िर इहे छो सेल्व्स में अची विया ऐं वरी कुझु जेके आहिनि सो छो सेल्फ में अची विया? इन खां अलावा हिकु ॿियो बि सवाल पैदा थी सघे थो त असां सेल्फ कहिड़नि पर्सनल प्रोनाउन सां एड कंदासीं ऐं जेको आहे असांजो सेल्व्स असांजो कहिड़ा आहिनि पर्सनल प्रोनाउन जंहिंमें असीं एड कंदासीं। इहो पिणु असां तव्हांखे डिटेल में ॿुधायूं था ऐं नोट कजो। इहे जेको आहे सो यूज़ ऑफ सेल्व्स एंड सेल्फ, इन जो इस्तेमालु छा आहे? इस्तेमालु कुझु हिन तरह ते आहे। सेल्फ जेको आहे अमां इस्तेमालु करे सघो था छा सां? सिंगुलर पर्सनल प्रोनाउन सां। अच्छा, सिंगुलर कहिड़ा हूंदा आहिनि, प्लूरल कहिड़ा हूंदा आहिनि, उन्हनि जे मुतालिक़ बि असां जेको आहे सो हिकु क्लास ठाही हुईसीं, उन में डिटेल में डिफाइन करे आया आहियूं त सिंगुलर कहिड़ा हूंदा आहिनि, प्लूरल कहिड़ा हूंदा आहिनि। उहो बि असां जी वीडियो तव्हां असांजे जेको आहे सो चैनल जे होम में वञी ॾिसी सघो था।
त अॼु जेको असां रिफ्लेक्सिव में इहो ई ॿुधाईंदासीं जेको अवां सेल्फ जो इस्तेमालु कंदा आहियो। सेल्फ जो इस्तेमालु अव्हांखे फ़क़ति जेको आहे सो सिंगुलर सां करिणो आहे। सिंगुलर कहिड़ा थी विया, जीअं हिते ॾिसो माए थी वियो, इट थी वियो, यूअर थी वियो, यानी कि हिकु पर्सन हुजे न, फर्स्ट पर्सन जेको आहे सो हिकु ॼणो हुजे, या वरी कमरा हुजे, या वरी हिकु शख़्स हुजे, तंहिंखे असीं चवंदा आहियूं सिंगुलर। अच्छा, सेल्फ्स में जेको आहे सो जाम अची वञनि था, वधीक अची वञनि था, प्लूरल अची वञनि था, त उते जेको बि असांजो पर्सनल प्रोनाउन प्लूरल में हूंदो त उते असां जेको आहे सो सेल्फ जो इस्तेमालु कंदासीं। जीअं हिते असां जेको आहे सो यूअर हिकु तव्हां लाइ इस्तेमालु कयोसीं, यूअर्स जी तव्हां उन सां जेको आहे सो हिकु सां वधीक तादाद शामिल आहे, त उन सां असां छा कंदासीं, सेल्फ जो इस्तेमालु कंदासीं। देम जेको आहे सो उन्हनि, यानी कि हुते हिकु खां वधीक इंसान आहे, त हुते असां जेको आहे सो देम सेल्स जो इस्तेमालु कयोसीं। उमीद कंदा आहियूं तव्हांखे रिफ्लेक्सिव प्रोनाउन समझ में अची चुको हूंदो। रिफ्लेक्सिव प्रोनाउन खे ठाहिण जो तरीक़ो तव्हांखे डिटेल में समझ में अची वियो हूंदो। गॾोगॾु अव्हांखे पर्सनल प्रोनाउन जो कॉन्सेप्ट बि क्लियर थी चुको हूंदो। हाणे वधूं था अॻिते। इन खां अलावा नेक्स्ट में असां वठा डेमोस्ट्रेटिव प्रोनाउन। अच्छा, डेमोस्ट्रेटिव प्रोनाउन में ऐं इहो ई चवंदुसि त इन जे मुतलिक़ ऑलरेडी असां जेको आहे सो हिकु डिटेल में उन में स्टेप बाय स्टेप वन बाय वन करे डेमोस्ट्रेटिव प्रोनाउन खे डिफाइन कयो हो। इन खे जेको आहे सो असां स्टेप बाय स्टेप डिफाइन कयोसीं वॾी डिटेल में। उन जी असां जेको आहे सो हिकु अलॻि क्लास ठाही हुई। उन क्लास जी लिंक हेठि डिस्क्रिप्शन में ॾेई छॾींदुसि, उहो बि अव्हां ॾिसी सघो था जेकॾहिं अव्हांखे डेमोस्ट्रेटिव प्रोनाउन जो कॉन्सेप्ट अञा वधीक क्लियर करणो आहे त। अच्छा, हिन क्लास में ॻाल्हि कंदासीं डेमोस्ट्रेटिव प्रोनाउन जी, ऐं इन खे अॼु हिन क्लास में पिणु डिटेल में डिफाइन ई कंदुसि। डेमोस्ट्रेटिव प्रोनाउन लाइ हिकु डेफिनेशन इस्तेमालु कई वई आहे। सभ खां पहिरीं असां इन खे सम्झंदासीं त डेमोस्ट्रेटिव प्रोनाउन लाइ डेफिनेशन कहिड़ी आहे। डेफिनेशन कुझु हिन तरह ते आहे, अ नाउन यूज टू पॉइंट आउट अ पर्सन, प्लेस और थिंग इज कॉल्ड डेमोस्ट्रेटिव प्रोनाउन। हाणे तव्हांखे ॿुधायां थो त डेमोस्ट्रेटिव प्रोनाउन छा लाइ आहे। डेमोस्ट्रेटिव प्रोनाउन असल में इहो चवे थो त कंहिं शइ खे, कंहिं शइ जो ज़िक्र तव्हां करियो, उन जी तरफ़ इशारो करे ज़िक्र करियो, त उन ॻाल्हि खे चवंदा आहियूं असीं डेमोस्ट्रेटिव प्रोनाउन। यानी कि जंहिंजे मुतलिक़ असीं ॻाल्हि करियूं पिया, उन जे मुतलिक़ असीं इशारो करे ॻाल्हि कंदासीं, इशारो करे उन जो जेको आहे सो कैरियर खे डिफाइन कंदासीं, त उन खे असीं चवंदा आहियूं डेमोस्ट्रेटिव प्रोनाउन। इन लाइ मिसाल आहिनि, मिसालनि में तव्हांखे डिटेल में ॿुधायां थो त डेमोस्ट्रेटिव प्रोनाउन कहिड़ा आहिनि ऐं इन्हनि जो इस्तेमालु कहिड़ो आहे। लेकिन इन खां पहिरियों तव्हांखे इहो ॿुधायां त डेमोस्ट्रेटिव प्रोनाउन आहिनि छा, आहिनि कहिड़ा। त डेमोस्ट्रेटिव प्रोनाउन ही आहिनि दिस आ, देट आ, दीज आ, दोज आ। इन्हनि खे असीं चवंदा आहियूं डेमोस्ट्रेटिव प्रोनाउन। इन्हनि जो इस्तेमालु तव्हां पंहिंजे इंग्लिश जे किताबनि में, इंग्लिश जे एसे में जेको आहे सो तमामु घणो ॾिठो हूंदो, तमामु घणो इन्हनि खे जेको आहे सो पढ़ियो हूंदो, लेकिन इन ते तव्हां गौर फिक्र एतिरो नाहे कयो। त असां जेको आहे सो दिस दैट लाइ असां ऑलरेडी क्लास ठाहीसीं डेमोस्ट्रेटिव प्रोनाउन में। उन में असीं जेको आहे सो इन खे डिटेल में क्लियर करे आया आहियूं। त उन जो चवां पियो त लिंक डिस्क्रिप्शन में आहे, तव्हां उन ते लिंक जेको आहे सो क्लिक करे उहो क्लास पिणु ॾिसी सघो था। त अॼु जेको आहे सो तव्हांखे ॿुधायो अथव त दिस किथे इस्तेमालु थियणो आहे, डेट असां किथे इस्तेमालु कंदा आहियूं, दीज़ असां किथे इस्तेमालु कंदा आहियूं, दोस्त जो असां कहिड़ी जॻह ते इस्तेमालु कंदा आहियूं। इन लाइ असां वटि हिते हिकु पिक्चर आहे जंहिंमें डिफाइन कयो वियो आहे त जेको आहे सो डेमोस्ट्रेटिव प्रोनाउन कहिड़े तरीक़े सां इस्तेमालु कबो आहे। हिन में आहे दिस ऐं दीज़ जो इस्तेमालु। अच्छा, दिस जेको आहे सो असां वेझी वारी शइ लाइ इस्तेमालु कंदा आहियूं, पर हिकु शइ, यानी कि हिते ॾिसो सिंगुलर आहे, त इन में असां इस्तेमालु कंदासीं दिस। जीअं त दिस इज़ अ डक, ही जेको आहे सो बदक आहे। हिते जेको वेझी वारी आहे, यानी कि पाण खे क़रीब आहे, नियर आहे, त हिते असां दिस जो इस्तेमालु कंदासीं। इन खां पोइ असां वठा देट जो इस्तेमालु कंदा आहियूं ॿिनि शयुनि लाइ, वेझा हुजनि, जेके क़रीब हुजनि, ऐं जेके सो तादाद में वधीक हुजनि, हिक खां वधीक हुजनि, प्लूरल हुजनि, त उते असांखे दीज़ जो इस्तेमालु करणो आहे। उमीद कंदा आहियूं तव्हांखे समझ में अची चुको हूंदो त दिस असां किथे इस्तेमालु कंदा आहियूं, दीज़ असां किथे इस्तेमालु कंदा आहियूं। लास्ट में वरी बि इन खे दोहराईंदुसि। इन खां पोइ असां वठा देट जो असां इस्तेमालु किथे कंदा आहियूं। देट जो इस्तेमालु असां कंदा आहियूं हिकु शइ लाइ, फॉर सिंगुलर लाइ, पर उहो जेको असां खां परे हुजे, त उन लाइ असां इस्तेमालु कंदा आहियूं देट। अच्छा, सिंगुलर हुजे, उहा शइ असांखे वेझी हुजे, त असां उनखे इस्तेमालु कंदासीं दिस सां, ऐं उहा ई हिकु शइ हुजे असां खां परे हुजे, त उन लाइ असां इस्तेमालु कंदासीं देट। हिक खां वधीक शयूं हुजनि, ॿ हुजनि, टे हुजनि, पर उहे असांखे वेझियूं हुजनि, त उते असीं इस्तेमालु कंदासीं दीज़ जो। जेकॾहिं उहे बि साॻियूं हिक खां वधीक शयूं हुजनि, लेकिन उहे असां खां हुजनि परे, त
त उन्हनि लाइ असां इस्तेमालु कंदा आहियूं दोज़। उमेद कंदा आहियूं तव्हांखे डेमोस्ट्रेटिव प्रोनाउन डिटेल में समझ अची चुको हूंदो। डेमोस्ट्रेटिव प्रोनाउन में छा हूंदा आहिनि, हिकु हूंदो आहे दिस, ॿियो हूंदो आहे दैट, टियों हूंदो आहे दीज़, चोथों हूंदो आहे दोज़। त असां इन्ही जो हिते अभ्यास कयोसीं त दिस जेको आहे असां वेझी वारी शइ लाइ, जेको आहे सो दैट असां परे वारी शइ लाइ, ऐं दीज़ में जेको आहे सो तादाद में प्लूरल हुजनि ऐं वेझियूं हुजनि, ऐं दोज़ में जेको आहे सो तादाद में प्लूरल हुजनि लेकिन उहे असां खां परे हुजनि, जेको आऊं हींअर क्लास में डिफाइन कयो आहे। उमेद कंदा आहियूं तव्हांखे डेमोस्ट्रेटिव प्रोनाउन क्लियर थी चुको हूंदो। चलो वधूं था अॻिते। इन खां अलावा नंबर 4 ते, चौथे नंबर ते असां वठा इनडेफिनाइट प्रोनाउन। इनडेफिनाइट प्रोनाउन छा खे चवंदा आहिनि, ऐं ही जेको आहे सो असांजो चौथे नंबर ते आहे प्रोनाउन जे काइंडनि में, ऐं ही काइंड असांजो हिन क्लास में लास्ट आहे। इन खां पोइ बाक़ाया ॿी क्लास में पिण कंदासीं। इनडेफिनाइट प्रोनाउन लाइ हिते हिकु डेफिनेशन आहे। डेफिनेशन कुछ इन तरह ते आहे, अ प्रोनाउन दैट रिफर्स टू अ पर्सन, जर्नल आर हिडन वे इज कॉल्ड इनडेफिनाइट प्रोनाउन। इनडेफिनाइट प्रोनाउन में असीं ॻाल्हि कंदा आहियूं कंहिं शख़्स जे बारे में, कंहिं शइ जे बारे में, लेकिन उहो आम ॻाल्हि जे हिसाब सां कंदासीं या वरी उन ॻाल्हि खे लिकल अंदाज़ में कंदासीं, त इन्ही खे असीं चवंदा आहियूं इनडेफिनाइट प्रोनाउन। इन्हनि खे असीं मिसालनि जी मदद सां डिटेल में क्लियर कंदा आहियूं, लेकिन इन खां पहिरियों तव्हांखे इहो ॿुधायां त इनडेफिनाइट प्रोनाउन आहिनि कहिड़ा। इनडेफिनाइट प्रोनाउन ही आहे जेको आहे सो वन थी वियो, आल थी वियो, सम थी वियो, एनी वन, नॉन, समबॉडी, एनीबॉडी, नोबॉडी, फ्यू, एनी, अदर्स, एवरीवन। त अहिड़ी या वरी हुजे एवरीबॉडी बि थी सघे थो। त अहिड़ा नाला, अहिड़ा जेके आहिनि सो नाउन आहिनि, त इन्हनि खे असीं चवंदा आहियूं इनडेफिनाइट प्रोनाउन। उमेद कंदा आहियूं तव्हांखे ख़बर पइजी वई हूंदी त इनडेफिनाइट प्रोनाउन असां छा खे चवंदा आहियूं। इनडेफिनाइट प्रोनाउन लाइ मिसाल जेके आहिनि सो ही ॾिना विया आहिनि, त वन थी वियो, आल थी वियो, ही जेके आहिनि सो इनडेफिनाइट प्रोनाउन आहिनि। अहिड़ा लफ़्ज़, अहिड़े वर्ड खे असीं चवंदा आहियूं इनडेफिनाइट प्रोनाउन। इन लाइ असां जेको आहे सो हाणे असां वटि इहो सवाल पैदा थिए थो त सर जेको आहे सो असां इन्हनि जो इस्तेमालु सेंटेंस में कहिड़ी तरीक़े सां करे सघूं था, इहो आऊं तव्हांखे ॿुधायां ई थो। अच्छा, इन जो सेंटेंस में कहिड़ो तरीक़ो आहे, यूज़ ऑफ इनडेफिनाइट प्रोनाउन इन सेंटेंस। त इनडेफिनाइट प्रोनाउन जो असां सेंटेंस में कहिड़े तरीक़े सां इस्तेमालु करे सघूं था, इन लाइ असां हिते 4-5 मिसाल कया आहिनि, जीअं ऑल वर ड्राउनेड, सम आर बर्न ग्रेट। इन खां अलावा आहे वन हार्डली नोन what to do, somebody has stolen my watch, nobody was there to receive all were drowned, some are born great, one hardly know what to do, somebody has stolen my watch। उम्मीद कंदा आहियूं तव्हांखे ही मिसाल पिण समझ में आया हूंदा। हिन तरह जे मिसालनि में ऐं हिन तरह जे ॻाल्हियुनि में असां जेको आहे सो आल, सम, वन, समबॉडी, नोबॉडी जो इस्तेमालु ॾिसूं था, त उन्हनि खे असीं चवंदासीं इनडेफिनाइट प्रोनाउन। हिन में जेका बि ॻाल्हि कई वञे पई, इहो ॻाल्हि कई वञे पई आम तरीक़े ते ॻाल्हि कई वञे पई, यानी कि सम बॉयज़ बर्न आउट। उन में जेको आहे सो असीं कंहिं ख़ासि पार्टिकुलर शख़्स जे मुतलिक़ इशारो न आहे कयो, सिर्फ़ु असां चयोसीं त सम आर बर्न ग्रेट, जेके आहिनि सो कुझु अहिड़ा आहिनि जेके बहितरीन, जिन्हनि जी पैदाश जेको आहे सो बहितरीन तरीक़े सां, त असां जेको आहे सो इन में कुझनि जो इस्तेमालु करे छॾियो आहे, कुझु चई छॾियो आहे, त असां कंहिं पार्टिकुलर बॉयज़ या पार्टिकुलर पर्सन या पार्टिकुलर थिंग्स जे मुतलिक़ नाहे ॻाल्हि कई, जेको आहे सो असीं ओवरऑल ॻाल्हि कई आहे, त अहिड़ी ॻाल्हि खे असीं चवंदा आहियूं इनडेफिनाइट प्रोनाउन। उमेद कंदा आहियूं अॼु जी जेको क्लास हुई उहो तव्हांखे डिटेल में समझ आई हूंदी ऐं पसंदि आई हूंदी, त इन जे बारे में असांखे कमेंट करे ज़रूरु ॿुधाइजो। इंशाअल्लाह ताला असां हाणे हिकु ॿी क्लास सां तव्हां सां मिलंदासीं, तेसीं ताईं अल्लाह हाफ़िज़। सिंध बारातियन, सिंधी टोपी अजलक बारातियन, इहा सिंध जी रीता, हिक भरी रीता, रची नची